पीपल्स पार्टी जी अॻवान शाज़े मरी चयो आहे त सिंध जो मुआइशी क़त्ल थियण न ॾिनो वेंदो। 70 सैकड़ो रेवेन्यू ॾियण बावजूद सिंध सां मुसलसल ज़्यादती थी रही आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपल्स पार्टी जी इतलात सेक्रेटरी शाज़े मरी चयो त बजट जे हवाले सां अॼु अहम ॾींहुं आहे। बजट मां बहितरी जूं उम्मीदूं घटि आहिनि पर पोइ बि ॾिसंदासीं। शाज़े मरी चयो त इक़्तिसादी सर्वे रिपोर्ट ते पीपल्स पार्टी जे चेयरमैन ॿुधाए छॾियो त इन में को बि वाधारो नाहे। हुकूमत आइन जी भञकिड़ी करे रही आहे। पीपी अॻवान चयो त NFC अवॉर्ड ज़रिए सूबनि खे उन जी ज़रूरत मूजिब रक़म मुंतक़िल कई वञे। मायूस कंदड़ ॻाल्हि इहा आहे त सिंध खे हिसो न पियो ॾिनो वञे। शाज़े मरी चयो त ग़ुरबत में जेकॾहिं कंहिं सूबे में इज़ाफ़ो थियो आहे त उहो ख़ैबर पख्तूनख्वा आहे। सिंध जो मुआइशी क़त्ल थियण न ॾिनो वेंदो। सिंध मां 70 सैकड़ो रेवेन्यू क़ौमी नाणे में जमा थियण बावजूद सूबे सां ज़्यादती कई पई वञे। हुन वधीक चयो त असां इहो नथा चाहियूं त सिंध सूबे खे इन जे हक़ खां महरूम रखियो वञे। कंहिं बि सूबे सां ज़्यादती थिए थी त वफ़ाक़ कमज़ोर थींदो आहे।